नाज़रीन, जैकमाबाद में कायम दरगाह नूर शाह फ़कीरानी वासण ख़ैरज़ादी पंहिंजी धीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था राशिद बलोच जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, पीरसन औरत ख़ैरज़ादी जेको आहे त असां वटि अची दाएं थी हिते चए थी मुंहिंजी जेकी न्याणी आहे जेके ज़ैनब उहा जेके कराची में जेको आहे त उहा वफ़ात करे वई आहे। उन्ही जे जेके त मुड़ुसनि ते इल्ज़ामात लॻाए थी। अचो वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वधीक मसइलो छा आहे? अबा मुझे धी कत्ल कई तन मूंखे ख़बर न पई आहे। ईद को अॻु में चंद्रा बीमार आहे ईद को बाद मुंहिंजी धी मरी वई आहे। मूंखे न ॿुधायो अथनि न मूंखे का ख़बर पई आहे। पंहिंजे ख़ुदा मूंखे मञियो मुंहिंजो ॿुधियो वञे। शेख खे ॾिनमि, शेख जो नालो अज़ीज़ आहे, भाउ जो नालो हफ़ीज़ुल्लाह अथसि। मां 4 साल थिया आहिनि। 4 साल मुंहिंजी धीअ जीआरी हाणे मुंहिंजी ईद में मारी अथनि, क़तल करे छॾी अथनि। असांखे ॿुधायो पाण ॿियो हिकिड़ो मलिक आहे, उन ॻाल्हि कई आहे। मलिक ॿुधायो आहे। वरी चवनि था धमकी ॾियनि था त हेॾे ईंदे असां मारींदासीं। न धी ॾिसणु न ॾिनऊं, लाशो असांखे ॾिनऊं न। लाशो चयोसीं ॾे मोकल हेॾे, असां ॾे ख़ुदा वसे पंहिंजो कंहिं एम्बुलेंस गाॾी ते मोकल, असांखे लाशो न ॾिनऊं। चयो असां हिते दफ़नाईंदासीं, हेॾे ईंदव असां मारींदासीं। भई लाशो असां हिते पूरींदासीं। हा बाबा, SP ॾे बि मां क़ुर खणी वियमि। अल्लाह लॻी अबा मुंहिंजो ॿुध, उते बि मुंहिंजो कंहिं न मञियो। अबा मुंहिंजे धीउ जा क़ातिल जेके बि आहिनि, मुंहिंजी धीउ जे क़ातिलनि खे वठो वञे। नाज़रीन, तव्हां पीरसन औरत जी ॻाल्हि ॿुधी। हिन जो इहो चवणु आहे त 4 साल अॻु जेको आहे त मां शेख आहे जेको आहे उन खे मां परणाए ॾिनमि पंहिंजी न्याणी। हिन वक़्तु जेको आहे उन्हनि ईद जे ॿिए ॾियारे ते मूंखे फ़ोन करे कंहिं ॿिए विचे माण्हू चयो त तव्हांजी जेके न्याणी आहे उहा वफ़ात करे वई आहे। हिननि जो इहो चवणु आहे त जॾहिं मां वञा पई त पोइ मूंखे धमकियूं मुंहिंजे ख़िलाफ़ु मोकिलियो, जीअं तव्हां ईंदो तव्हांखे बि मारींदासीं। हिननि IG सिंध DIG लाड़काणो SSP जैकबाद खां घुर कयो आहे ख़ुदा मुंहिंजी न्याणी जा जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच, SS TV जैकबाद।